अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं आहियां मां सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, मुल्क अंदरि सियासी डेडलॉक बरक़रार आहे ऐं मुल्क अंदरि सियासी इस्तेहकाम जूं जेके कोशिशूं आहिनि हिन वक़्त ताईं को नतीजो न ॾेई सघियूं आहिनि। मुसलसल इन्हनि कोशिशुनि में नाकामी छो थिए पई, छा ही कोशिशूं संजीदा न आहिनि या मसइलो कुझु ॿियो आहे, मामिलो कुझु ॿियो ॿिए किथे अटकियल आहे, उन ते वरी गुफ़्तगू कंदासीं। मूंखे ॼाण आहे त क़ौमी जेका डायलॉग वारी कमेटी आहे जेका ॿधल आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ जेके अॻूणा अॻवाना हुआ उन्हनि ते ॿधल आहे, उन पारां हिकिड़ी क़ौमी कॉन्फ्रेंस थिए पई ऐं उन क़ौमी कॉन्फ्रेंस में तहरीक तहफ़ुज़ आईन पाकिस्तान शिरकत खां इनकार कयो आहे। उनजा कारण बि इहे पिया ॿुधाइनि त अञा ताईं खेनि जेको ग्रीन सिग्नल इन में शिरकत लाइ या ॻाल्हियुनि खे अॻियां वधाइण जे लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ तरफ़ां घुरिबो हो उहो खेनि न मिलियो आहे, जंहिंजे करे त हीअ जेके कोशिशूं थियनि पियूं ही कोशिशूं छो को नतीजो न पियूं ॾियनि, हिन ते प्रोग्राम में फोकस कंदासीं। 9 जनवरी ते KP जे CM पारां सिंध जे दौरे जो ऐलान बि कयो वियो आहे, जंहिंखे वेलकम कयो आहे सिंध सरकार। पर ही दौरो कहिड़ा नतीजा ॾींदो, जेको बज़ाहिर जेको असांखे ॿुधण में आयो पिए त ही स्ट्रीट मूवमेंट जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ जी जेका ऐलानियल मूवमेंट आहे ही बि उन जे तसलसल में ही दौरो थिए पियो। उन खां अॻु CM KP पंजाब विया त तमामु घणा मायूस थी करे वापसि आया ऐं नाख़ुशि हुआ पंजाब सरकार जे रवैये मां। ऐं हाणे ही सिंध जो दौरो आहे त उते छा थियण वारो आहे, सिंध सरकार जेतोणीकि वेलकम करे पई पर कहिड़ा मंज़र हूंदा उन सां गॾोगॾु नाज़रीन जीअं ज़िक्र कयो त ही मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॾिसूं पिया त एफर्ट्स जेतोणीकि नज़र अचनि पर उहे कामयाबु न पियूं थियनि। त छा हिन में रुकावट जेके हुकूमती शर्त साम्हूं अचनि पिया मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, हाणे बि हुकूमत हिकिड़ो शर्त ॾिनो आहे त असांखे गारंटी वठी ॾियो बानी PTI जी, त उहा गारंटी केरु ॾींदो, ही मामला कहिड़े रीति अॻियां वधंदा या न वधंदा, उठ ही कहिड़े पासे वेहंदो, इन ते नाज़रीन सभिनी जो फोकस आहे। अॼु उन ते गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ पाण सां कराईंदे, जो कि प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कियो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻूणा सेनेटर आहिनि ज्ञानचंद साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ जा अॻूणा MNA आहिनि लाल माली साहब, वीडियो लिंक ज़रिए मूंसां गॾु ॿई मौजूदु आहिनि, ऐं वफ़ाक़ी गवर्नमेंट जा नाज़रीन फेडरल गवर्नमेंट जा सिंध लाइ तर्जुमान आहिनि राजा अंसारी साहब, उहे पिणु मूंसां गॾु हिन प्रोग्राम में शरीक आहिनि। अमां सभिनी खे भलीकार, अमां सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। राजा साहब, अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी बाक़ी पैनलिस्ट जी इजाज़त सां। अवां फेडरल गवर्नमेंट खे सिंध में रिप्रेज़ेंट पिया कयो ऐं हाणे सिंध अंदरि जेका सूरत हाल आहे ज़ाहिर 9 तारीख़ ते हिते बि स्ट्रीट मूवमेंट जो हिकिड़ो तसलसल असांखे नज़र ईंदो। CM KP ते पहुचनि पिया ऐं उन सां गॾोगॾु जेके ॾिसूं था त वज़ीर आज़म जी आछ हुजे ॻाल्हियुनि जी, उनजो मस्बत जवाबु हुजे ऑपोज़िशन जे इतिहाद पारां, या उन खां पोइ जेके मामला थिया आहिनि ही मामला कुझु क़दम अॻियां वधनि था, पोइ असां ॾिसूं था त तमामु पोइते था हलिया वञनि। आख़िर ही जेके कोशिशूं थियनि पियूं मुल्क अंदरि सियासी इस्तेहकाम जूं, सियासी डायलॉग जूं, ही कामयाबु छो न पियूं थियनि, इन में रुकावट छा आहे आख़िर? सभ खां पहिरीं त इहा ॻाल्हि मां सम्झां थो त पाकिस्तान जे हर शहरी खे इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी त ही कोशिशूं इन करे कामयाबु न पियूं थियनि त फॉरेन फंडिंग तमामु वॾी तादाद में इन्वॉल्व आहे सॼे मामले में, ऐं जेके धुरियूं पाकिस्तान तहरीक इंसाफ खे फॉरेन फंडिंग कंदियूं रहियूं आहिनि उन्हनि जा हिकिड़ा वेस्टेड इंट्रस्ट आहिनि पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण में, ख़ासि तौर ते इंडिया जा। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि इंडिया जे प्रॉक्सी तौरु कमु पई करे त पाकिस्तान में डिस्टेबलाइज़ेशन हुजे, इंतिशार हुजे ऐं अफ़रा तफ़री जी पॉलिटिक्स हुजे। जॾहिं बि हुकूमत पेशरफ़्त कई ऐं हुकूमत जे वज़ीर आज़म मोहतरम शहबाज शरीफ़ साहब जॾहिं ऑफर कई त तव्हां जाइज़ मुतालबा खणी अचो, असां तव्हांजे सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं, तॾहिं ख़ुदि PTI जे अंदरां हिकिड़ो आवाज़ु उथियो ऐं उन्हनि हिकिड़ियूं अहिड़ियूं शरारतूं शुरू करे छॾियूं त उन सां जेके हालात हुया उहे बजाए हिन जो डायलॉग जी तरफ़ वञनि बल्कि उहे पोइ इंतिशार जी तरफ़ विया। त कुझु धुरियूं पाकिस्तान तहरीक इंसाफ में आहिनि बशमूल बानी PTI जेके डायरेक्टली फॉरेन फंडिंग खां मुस्तफ़ीद थींदा रहिया आहिनि, त उहे पंहिंजे अकाउंट जे प्रॉक्सी तौरु कमु पिया कनि ऐं उहे उन खां विट्रे नथा करे सघनि छो जो उन्हनि पैसा वरिता आहिनि। सो इन करे हू डायलॉग कंदा, लाज़मी ॻाल्हि आहे डायलॉग हमेशह हल जी तरफ़ वेंदो आहे। टेबल ते सियासी क़ुवतूं वेहंदियूं आहिनि त उन मां हल निकिरंदा आहिनि ऐं पोइ पाकिस्तान अॻिते वधंदो, पाकिस्तान में तरक़ी थींदी, पाकिस्तान जी सियासी इस्तेहकाम जे करे पाकिस्तान में इन्वेस्टमेंट ईंदी। पर हू ईअं चाहिनि कोन था छो जो दुश्मन जो जेको एजेंडा आहे उहो इहो आहे त पाकिस्तान में इन्वेस्टमेंट न अचे, पाकिस्तान मुआशी तौर ते तरक़ी न करे। इन करे मां सम्झां थो त सभ खां वॾो जेको मसइलो आहे उहो इहो ई आहे
त हू फॉरेन फंडिंग वठी करे पंहिंजे बैनुल अक़वामी अकाउंट जे प्रॉक्सी तौर ते कमु पिया कनि। अच्छा, असां हुननि खे हमेशह इहा ॻाल्हि कईसीं त बाबा तव्हांजा जेके बि जाइज़ मुतालबा हूंदा, हाणे जाइज़ मुतालबे जी डेफिनेशन इहा आहे त हर उहो मुतालबो जेको पाकिस्तान जी आइन ऐं कानून जी रोशनी में जाइज़ हुजे, जंहिंमें पाकिस्तान जो आइन बि इजाज़त ॾे ऐं कानून बि इजाज़त ॾे। हाणे हिननि जो जेको ज़िद आहे मुलाक़ातुनि जे हवाले सां, हिन जो मतिलबु आहे त उहे डिमांड था कनि त हिकिड़े क़ैदी जेको नाअहल ऐं सज़ाई याफ़्ता आहे उनखे सियासत जो हक़ु ॾिनो वञे। जॾहिं त हिननि पाण पंहिंजे मनपसंदि जजिस खां इहो फ़ैसिलो वरितो, सुप्रीम कोर्ट खां फ़ैसिलो वरितो, जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ साहिबु जेल में हुया, त जेको क़ैदी नाअहल आहे ऐं सज़ाई याफ़्ता आहे उहो जेल में वेही करे सियासत नथो करे सघे। ऐं उहो फ़ैसिलो जॾहिं आयो त उन वक़्तु जो बानी पीटीआई जॾहिं उन वक़्तु वज़ीर आज़म हुयो त उहो टेलीविज़न ते वेही उन फ़ैसिले जी वाखाण पिया कयूं त ॾाढो सुठो फ़ैसिलो आहे ऐं उनजी दलीलूं बि ॾियनि पिया त इहो कीअं थो थी सघे त हिकिड़ो क़ैदी वेठो हुजे उहो सियासत करे कंहिं सूबे जा मामला हलाए। हाणे उहा जॾहिं टेबल टर्न थी आहे, साॻी सूरत हाल हाणे हुननि सां आहे त हाणे हू चवनि था हिन मुल्क में ॿ कानून हुजनि, हिकिड़ो आम क़ैदी जे लाइ ऐं हिकिड़ो ख़ासि तौर ते बानी पीटीआई जे लाइ, जॾहिं त हिननि सॼी ज़िंदगी चयो त असां हिन मुल्क में हिकिड़ो कानून हुजणु घुरिजे ऐं हाणे उहे ॿिनि कानून जी डिमांड था कनि, जेको मुमकिन न आहे। इन करे मां सम्झां थो त डेडलॉक असांजे तरफ़ां कोन्हे, असां अॼु बि चऊं था त तव्हां अचो, टॉक्स कयूं था, जाइज़ मुतालबा खणी अचो, सियासी धुर वांगुरु ॻाल्हायो, सियासतदाननि वांगुरु ॻाल्हायो त मोस्ट वेलकम। तव्हां दहशतगर्दनि वांगुरु ॻाल्हाईंदव, तव्हां दहशतगर्दनि जी सपोर्ट कंदव, तव्हां पाकिस्तान जे जेको दुश्मन मुल्क आहिनि उन जे एजेंडा ते हलंदव त पोइ त तव्हां सां डायलॉग कोन थींदा, त रियासत हरकत में ईंदी, कानून हरकत में ईंदो ऐं कानून पंहिंजो रस्तो वठंदो। ठीकु, रियासती मौक़िफ़ त तमामु घणो वाज़े आहे। गुज़िरियल जेका DGSPR जी प्रेस ब्रीफिंग हुई उन में हुन ॻाल्हि जो इज़हार कयो वियो त ज़ाहिर पाक फ़ौज ॻाल्हियूं कोन कंदी, न ई कंहिं ॻाल्हियुनि वारे अमल जो हिसो बणिजंदी। इहो कमु सियासी माण्हुनि जो आहे, हुकूमत जो आहे ऐं उन्हनि खे ई इंगेज करिणो आहे। ऐं जीअं मां चयो त असां ॾिसूं पिया त मुसलसल हुकूमत इंगेज कोन पई करे सघे, जेतोणीकि एफर्ट्स थियनि पियूं, आछूं थियनि पियूं, मामला उते ई डेडलॉक जो शिकार था थी वञनि। अव्हां हिकिड़ो कारण ॿुधायो पिया त ही कारण आहे जंहिंजे करे हुकूमत पोइ हिते आहे, पर जेको ऑपोज़िशन जो इतिहाद हुजे या ख़ुदि PTI हुजे उनजो मौक़िफ़ तमामु घणो मुख़्तलिफ़ अचे पियो साम्हूं। उनजो मौक़िफ़ इहो अचे पियो त साज़गार माहौल कोन्हे। हीअ हुकूमत जेकॾहिं इन माइंड सेट सां, जंहिंजो इज़हार अव्हां बि कयो, इन माइंड सेट सां जेकॾहिं ॻाल्हियुनि जी आछ कंदी त पोइ ॻाल्हियूं कहिड़ी रीति अॻियां वधंदियूं। ज्ञानचंद साहिबु, अव्हां कुझु एड कंदो हिन में? अव्हां खे छा रुकावट नज़र अचे पई? अव्हां छा सम्झो पिया त जेको ही बदस्तूर हिकिड़ो सियासी डेडलॉक मुल्क अंदरि बरक़रार आहे ऐं एफर्ट्स बि थियनि पियूं, उहे एफर्ट्स असांखे नाकाम नज़र अचनि पियूं, उनजे पुठियां कारण छा आहे? हिकिड़ो कारण राजा साहब ॿुधायो आहे, उन सां एग्री कयो पिया अव्हां? ॾिसो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी हमेशह डायलॉग ते ट्रस्ट कयो आहे, हमेशह चाहींदी आहे त केतिरा बि तलख़ मामलात हुजनि पर डायलॉग थियणु खपनि। ऐं उनजो इज़हार असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु तमामु बेनज़ीर साहिब जी वरसी जे स्टेज तां कयो। पीपुल्स पार्टी हुई पंहिंजे कमिटमेंट्स ते हूंदी आहे, पर हीउ स्टेज अहिड़ो आहे जितां पार्टी जेकी बि ॻाल्हाईंदी आहे उहो हिकिड़ो सम्झो त उनजो पॉलिसी स्टेटमेंट हूंदी आहे, उन ते बीहंदी आहे। सो पीपुल्स पार्टी शुरू ॾींहं खां चाहे थी ऐं चवंदी रही आहे। जॾहिं इमरान ख़ान इक़्तिदार में हो तॾहिं बि पीपुल्स पार्टी जी ख़्वाहिश हुई त नून लीग ऐं PTI पाण में वेहनि ऐं ॻाल्हाइनि। जॾहिं हाणे नून लीग इक़्तिदार में आहे त पीपुल्स पार्टी न सिर्फ़ु ॻाल्हियूं करणु चाहे थी, पर पीपुल्स पार्टी उन में पंहिंजो किरदारु बि अदा करे सघे थी। पर हिननि जेका उहा चोर डाकू जी जेका रिट लॻाए रखी हुई, कंहिं हद ताईं उहा अञा बरक़रार आहे। पहिरीं ॻाल्हि त ॻाल्हियूं शुरू थियण में उहा रुकावट आहे। माहौल तॾहिं सुठो थींदो या ख़राबु थींदो जॾहिं आम्हां साम्हां वेहंदा। ही छा था चाहिनि त भई गवर्नमेंट हिननि खे जेके बि समूरियूं हिननि जूं ख़्वाहिशूं आहिनि उहे पाण सम्झी वठे, पूरियूं करे छॾे। त ज्ञानचंद साहिबु, हुकूमत जा बि त शर्त साम्हूं अचनि पिया, कॾहिं शर्त माफ़ी जा अचनि पिया, हाणे वरी नओं शर्त आहे त पहिरियां का गारंटी ॾिनी वञे बानी PTI जी, ऐं उन गारंटीअ खां पोइ ॻाल्हियुनि जे लाइ को माहौल ठहंदो। यकीनन ॾिसो त ही यू टर्न त वठंदा रहिया आहिनि। गारंटी त जेके ॻाल्हियूं सिर्फ़ु पाण में वेही ॻाल्हाइण जे लाइ त न हुजनि न, ॻाल्हियूं बामक़सद ॻाल्हियूं थियनि। उन लाइ PTI जो जेको चेयरमैन आहे उहो उन्हनि ॻाल्हियुनि खे बैकअप कंदो, जेको तव्हां जीअं ॿुधायो त ख़ुदि हिननि जो ई जेको इतिहाद आहे तहफ़ुज़ जे आइन, उन्हनि बि चयो आहे त असां ते अञा ताईं गो अहेड जो या असांखे का अथॉरिटी न आहे। सो बहरान उते जो उते आहे, जंहिंजी ठीकु आहे गवर्नमेंट जा बि के ख़दशात हूंदा, हिननि जा के नून लीग सां जी ज्ञानचंद साहब।
जी ज्ञानचंद साहब, मुझे आवाज़ पहुंचे पियो अवां ताईं? मुझे आवाज़ अवां ताईं पहुंचे पियो ज्ञानचंद साहब? हर वारनि सां सदाईं ज़ुल्म। नाज़रीन, ज्ञानचंद साहब सां राब्तो मुनक़िद थियो आहे। कोशिशि कयूं था उन सां राब्तो बहाल थिए ऐं उनजी ॻाल्हि असां पूरी तरह शामिल करे सघूं। जी ज्ञानचंद साहब, अवां जो आवाज़ असांखे कोन पिया आयो, हाणे अवां जो आवाज़ अचे पियो। कंटिन्यू कजो पंहिंजी ॻाल्हि खे। सो जॾहिं इहा 26 तरमीम जे सिलसिले में जेके मौलाना फज़ल नाम आहिनि, ॿियनि जूं जेके कोशिशूं हुयूं, जेके बि डेमोक्रेट्स हुआ, उन्हनि ते सहमति काफ़ी हद ताईं थी चुकी, पर इमरान ख़ान नो करे छॾियो। इन करे हू वोट करण आया। तोड़े जो तरमीम त ज्ञानचंद साहब, जीअं अवां फरमायो त बिलावल भुट्टो साहब हिकिड़ी आछ बि कई हुई ऐं पीटीआई खे कुझु मशवरा बि ॾिना, गॾोगॾु इहो बि ॼाणायो त हिन सॼे माहौल में ज़रदारी साहब को मफ़ाहमत जो किरदारु अदा करे सघनि था। मां हाणे बि कुझु देरि अॻु इहा ॻाल्हि कई ऐं मुल्क अंदरि हिकिड़ी तजवीज़ ॿी बि हले पई त 5 वॾा वेही करे मुल्क जे सियासी इस्तेहकाम जे लाइ जेकॾहिं वेहनि था त तमामु कुझु थी सघे थो, कुझु बहितर थी सघे थो। पर इन ते इनिशिएट केरु वठंदो? इन ते इहे सिर्फ़ु मामरा ॻाल्हियुनि जी हद ताईं असांखे छो पिया नज़र अचनि? को बि अॻियां अचण जे लाइ छो तयारु कोन्हे? ॾिसो, हिकिड़े डेमोक्रेट तौर पार्टी पॉलिसी पंहिंजी जॻह ते, पर आउं बि सम्झां थो त 5 वॾा केरु? सियासी माण्हुनि खे सियासी माण्हुनि सां वेही ॻाल्हायो। सियासी माण्हू जेकॾहिं पाण में कंहिं बि मामले ते पहुचनि था त पोइ एस्टेब्लिशमेंट बि बैकफुट्स ते हली वेंदी। उन्हनि जो जेको आर्मी जे जेके घर हो या ॿियूं जेके उन्हनि जूं तरसीबात हुयूं, उन्हनि ते जेके हमला थिया, उन्हनि ते बि ॻाल्हाइणो पवंदो। पर घटि में घटि डायलॉग जी शुरूआत त थिए, नियत त सुठी रखी डायलॉग त कजनि न। ही ज़रूरत बि हिननि खे आहे जेके अपोज़िशन में वेठा आहिनि, हिननि जो ई लीडर जेल जे अंदरि आहे, हिननि जो ई लीडर जिन खे सज़ाऊं थी चुकियूं आहिनि। हाणे त डायलॉग जे ज़रूरत अपोज़िशन खे वधीक आहे जेतिरी गवर्नमेंट खे कोन्हे। उनजे बावजूदि बि गवर्नमेंट सां वेठल जेके असां उनजा अलाइज़ आहियूं, उहे चाहियूं था त मुल्क में इंतज़ार ख़तमु थिए, पर गारंटीज़ जी यकीनन ॻाल्हि थी अचे जेकॾहिं हिननि जी केरु गारंटी ॾींदो त इहे ॻाल्हियूं तय करे, फ़ैसिला करे, पाण रिलीफ्स वठी, सभु कुझु करे पछाड़ी में हुन यू टर्न वठंदा। ही त उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे इक़्तिदार जे दौर में ॻाल्हाइण लाइ बि तयारु कोन आहे। हिते गवर्नमेंट बि ऑफर्स पई ॾे, गवर्नमेंट जो असीं जेके हाणे कंहिंजी गारंटीअ ते हुकूमत राज़ी थींदी? मां पाण चयो पिया त पीटीआई वारा त यूटर्न जे हवाले सां मशहूरु आहिनि, जी सुञाणप ठही वई आहे, त हाणे केरु गारंटी ॾींदो पीटीआई तरफ़ां या जेको नओं शर्त साम्हूं आयो आहे हुकूमत जो, जंहिंखां पोइ हुकूमत उन ते राज़ी थींदी या को अहिड़ो माहौल जोड़ींदी ॻाल्हियुनि जे लाइ? उनजे लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स अची सघनि था, पर घटि में घटि ओपन फोरम्स ते या बैकडोर चैनल्स ते बि हिक ॿिए सां पीटीआई ॻाल्हाइणु शुरू करे, बानी पीटीआई जेको चवे त भई असां जे तरफ़ां तयारु आहे। घटि में घटि हिननि जा जेके इतादी आहिनि उहे बि इहा ॻाल्हि कनि त भई हाणे जेको पीटीआई जो जेको चेयरमैन साबिक़ा उहो क्लियर आहे डायलॉग जे मामलनि ते। जॾहिं ख़ुदि हिननि जा जेके इतादी आहिनि उन्हनि खे बि ख़दशात आहिनि त ॿिया त सभु असीं हिननि जा ॾंगियल आहियूं न, उहे कीअं हिननि ते ट्रस्ट करे सघूं था? ख़तर खां के न के शयूं अचणु खपनि साम्हूं जेके पीटीआई जे तरफ़ वञनि थियूं। हिते त डायलॉग शुरू थी वेंदा, नतीजा खेज़ थींदा न थींदा त उहे ॻाल्हियुनि में कहिड़ियूं शयूं हिननि जूं डिमांड्स थियूं अचनि या हिननि ही छा था चाहिनि, उहे कीअं कानून ऐं आइन जे अंदरि पॉसिबल आहिनि न आहिनि। ऐं तंहिंखां पोइ अॻिते हली ही हिकिड़ी जमहूरी सियासत कंदा। उनमें इहा गालम गलोच खां वठी हिक ॿिए ते हमला करण जी जेका आहे, जीअं अॻे नून लीग ऐं पीपल्स पार्टी में हूंदो नेट चार्टर ऑफ डेमोक्रेसी जो, तंहिंखां पोइ हिननि कुझु कंहिं हद ताईं हिक ॿिए सां कोऑपरेट करणु शुरू कयो। जवाब वठूं लाल माली साहब खां। लाल साहब, छा चवंदो अवां के ख़ातिर ख़्वाह क़दम खणणा पवंदा? राजा साहब खे मां ॿुधो, ज्ञानचंद साहब खे मां ॿुधो, ॼाणाइनि पिया त एहतजाज ऐं डायलॉग गॾु नथा हली सघनि। त अॼु ॾिसो, सभ खां पहिरीं त हिननि पंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे त पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग सम्झनि था त हिननि खे चोर, डाकू, माफ़िया न चयो वञे। त यकीनी तौर ते पाकिस्तान जी जेका सियासत आहे, पाकिस्तान में जेको आवाम सम्झे थी, उहो हिननि खे मोस्ट करप्ट हुकूमत, मोस्ट करप्ट पार्टियूं सम्झे थी। इहो रुगो असीं न, पर इहो बिलावल भुट्टो या पीपल्स पार्टी या ज़रदारी साहब जेको आहे उहो नवाज़ लीग खे चवंदो रहियो आहे, या नवाज़ लीग जेका आहे
ज़रदारी साहब के अली बाबा ऐं चाली चोर जेके आहिनि उहो उन जो लक़ब उन्हनि ॾिनो हुयो। सो हाणे ही असां खां एक्सपेक्ट कनि था त ही जो पाण में ठही विया आहिनि त असीं हिननि खां ठही ऐं इन्हनि खे जेको आहे देवता जो दर्जो ॾेई छॾियऊं त इहो पाकिस्तान असांजी कहिड़ी हैसियत आहे? इहो पाकिस्तान जी अवाम आहे जिन हिननि खे मुस्तरद कयो ऐं हू इहो दर्जो नथा ॾियणु चाहिनि। ही असांखे पीपल्स पार्टी ज्ञानचंद साहब हींअर ॻाल्हि कई त यू टर्न वठनि था त ॾिसो यू टर्न हाणे तव्हां ॿुधायो कंहिं वरितो आहे? हे अली बाबा चाली चोर चवण वारनि वरितो आहे या हुननि वरितो आहे जिन चयो त हिन जे कंध में सरियो आहे, मोदी का जो यार है वो गद्दार है, ये बिलावल भुट्टो साहब इहे नारा हया हा। अॼु हिक ॿिए खे चमड़िया वेठा आहिनि त यू टर्न जेके हिननि वरिता आहिनि उहे तारीख़ी आहिनि ऐं पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर ही कुझु बि करे सघनि था, चाहे उहो 1971 वारी इलेक्शन खां पोइ मुल्क जो टुटणु हुजे या कुझु बि हुजे। हाणे ॻाल्हि इहा आहे वरी चवनि था त राजा साहब या साईं जिन चवनि था त भई जेको सियासत जी इजाज़त इमरान ख़ान साहब खे जेल मां नथी मिली सघे। इमरान ख़ान खे सियासत जी इजाज़त कोन थी मिली सघे। बाक़ी नवाज़ शरीफ़ जेको हिकिड़ो कन्विक्ट हुयो, जेके ATC कन्विक्ट कयो हुयो, उहो जहाज़ में चढ़ी वञी लंडन में 10 साल 5 साल 7 साल अयाशियूं करे थो। उहो वरी हिकिड़ो ॿियो दफ़ो वरी जॾहिं जेल थो वञे त चए थो त मुंहिंजा प्लेटलेट्स ख़तम थी विया आहिनि ऐं पोइ वरी उहो साॻियूं जेको आहे सिधो जेल मां निकिरे थो, वञी लंडन में वञी अयाशियूं कनि था ऐं आवाम सां कूड़ ॻाल्हाइनि था त सख़्तु बीमार आहे। अॼु सुबुह जी ॻाल्हि आहे, न वियो त जेको आहे अला ख़ैर करे त उहो न पचंदो। चवण जो मक़सदु आहे इन्हनि ॿई पार्टियूं जेके आहिनि अवामी तौर ते इरिलेवेंट थी वियूं आहिनि ऐं अवाम सम्झे थी हिननि ॿिन्ही पार्टियुनि जी, चाहे उहो पीपल्स पार्टी हुजे या नवाज़ लीग हुजे, इहे एस्टेब्लिशमेंट जा जे प्लान तहत हिकिड़े ड्राफ्ट तहत कमु कनि थियूं ऐं हिन जी कंहिं का बि हैसियत कान्हे। जेका हिननि खे इजाज़त ईंदी, जेतिरी इंस्ट्रक्शन ईंदी, ही ओतिरी ई ॻाल्हि करे सघनि था। ही चाहिनि था, बल्कि ही कनि था। हिननि में ज़ियाउल जो रूह आहे, हिन में मुशर्रफ जो हिननि पार्टियुनि में रूह आहे, जंहिंजे करे अञा ॾिसो त अनडिक्लेयर्ड मार्शल आहे ऐं हिकिड़ो जेको वज़ीर आज़म आहे, अॻूणो वज़ीर आज़म, हुन जूं बुज़ुर्ग भेणूं जॾहिं मिलण वञनि थियूं त हू अहिड़े सी में बि जेको आहे हुननि ते वाटर कैनन जो इस्तेमालु कनि था, हुननि ते पाणी हारनि था, हुननि ते तशदुद कनि था, हुननि जी मुलाक़ात रोकनि था। हिकिड़ो कैदी, ॿ पॉलिटिकल पार्टियूं, पोइ हिननि जा हैंडलर, इहे सिर्फ़ु इमरान ख़ान खां ख़ौफ़ज़दा आहिनि ऐं उन्हनि खे ख़बर आहे त इमरान ख़ान ही हिन पॉपुलर आहे पाकिस्तान जी अवाम में। हाणे ॻाल्हि इहा आहे जेका टॉक्स जी ॻाल्हि, न पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिननि खां टॉक्स जी, ही जेका ॾिसो केॾी अजीब जेका सोच आहे त PTI खे टॉक्स जी ज़रूरत आहे, पाकिस्तान खे ज़रूरत नाहे, हिननि पॉलिटिकल पार्टीज़ खे ज़रूरत नाहे। छाकाणि हिननि जो जेका रिपोर्ट आई IMF ॾिनी त गुज़िरियल 2 सालनि में 5300 अरब रुपयनि जी जेका आहे करप्शन थी वई, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे ही सम्झंदा हिननि खे कहिड़ी ज़रूरत आहे, ही त हुकूमत हलाईंदा रहंदा। जेके रिपोर्टूं अचनि पियूं, जेका कल्ह बि हिकिड़ी रिपोर्ट आई आहे पंहिंजो अदलिया जे हवाले सां, एमनेस्टी इंटरनेशनल जी, जे चयो त इहो तसलसुल आहे 27वीं तरमीम। असीं न इहा बैन अक़वामी ॻाल्हि थिए थी पई, इहा न आहे त सिर्फ़ु PTI ॻाल्हि थी करे। उन्हनि बि चयो आहे त अदलिया खे ग़ुलाम बनाइण जी इहा हिकिड़ी कोशिश आहे जेको कॉन्स्टेंट आहे ऐं 27वीं तरमीम उन जो नतीजो आहे। त ही ॻाल्हि ॿोल खे बि सम्झनि था त को असांखे ज़रूरत आहे, पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे। तव्हां भला ॿुधायो, जे कम लाइ ही चवनि था असीं आयासीं पाकिस्तान जी इकोनॉमी खे स्टेबल करण ऐं मज़बूत करण लाइ, त ही ज्ञानचंद साहब जो जेको लीडर आहे पंहिंजो बिलावल साहब, हुन त लाड़काने पंहिंजी तक़रीर में चयो त बाबा आसी पाकिस्तानी अवाम इहा ॻाल्हि क़बूल ई कोन थी करे त पाकिस्तान जी इकोनॉमी को बहितर थी आहे। त जॾहिं इकोनॉमी तव्हां बहितर कोन करे सघिया आहियो, तव्हां वटि बेरोज़गारी में इज़ाफ़ो थी वियो आहे, तव्हांजो गुज़िरियल महीने 20% ताईं एक्सपोर्ट घटिजी वई आहे। सिर्फ़ु ज़ाहिर आहे जेका पॉलिटिकल स्टेबिलिटी आहे उहो रुगो ऑपोजिशन जी ज़रूरत कोन्हे। हिन वक़्तु मुल्क खे दरपेश जेके बि चैलेंजिस आहिनि, जेके बि मामला मसला आहिनि, ज़ाहिर आहे उनजो हल पॉलिटिकल स्टेबिलिटी में लिकल आहे। ऐं ज़ाहिर आहे वक़्त जी हुकूमत खे सियासी पार्टियुनि खे एंगेज करणो हुजे, मुल्क अंदरि पॉलिटिकल स्टेबिलिटी आणी हुजे, उन्हनि जी ज़िम्मेवारी बि आहे, फ़र्ज़ु बि आहे ऐं उन्हनि खे उनजी ज़रूरत बि आहे। इन ॻाल्हि खां त को इनकार नथो करे सघे। पर लाल साहब, हाणे ज़ाहिर आहे इन शइ खां बि इनकार मुमकिन कोन्हे त ही ऑपोजिशन जी बि त ज़िम्मेवारी बणिजे थी त ही जिन चैलेंजिस खे अवां ॼाणायो पिया थिए त उहे बहितर थियनि, मुल्क जा मसला हल थियनि ऐं उन में हिकिड़ी स्टेबिलिटी वारो माहौल हुजे। त
त ही जेके PTI ते मामला अचनि पिया साम्हूं त माज़ी में अंदरि ईअं थींदो रहियो आहे त यूटर्न वारा मामला बि रहिया आहिनि, ॿियूं शयूं बि रहियूं आहिनि। त हाणे ॻाल्हि गारंटी ते अची बीठी आहे ऐं इहो बि ॼाणायो पियो वञे त के ख़ातिर ख़्वाह स्टेप्स त हुकूमत जो इशारो उन पासे ॾांहुं बि आहे त जेके एहतजाजी कॉल्स PTI तरफ़ां ॾिनी वयूं उन वापसि वठंदी PTI। जी ॻाल्हि आहे न पाकिस्तान तहरीक इंसाफ के हिन नाअहल चोर करप्ट हुकूमत के गारंटी ॾियण जी ज़रूरत आहे, न ही PTI को हिननि सां डिमांड कई आहे, न ही PTI हिननि सां डायरेक्टली ॻाल्हि ॿोल करण लाइ तयार आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ TTAP जो हिस्सो आहे। TTAP खे पूरो इख्तियार ॾिनो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ महमूद चौधरी साहब के, मौलाना अब्बास नासिर साहब के त हुकूमत सां ॻाल्हि कनि ऐं PTI उन्हनि ॻाल्हियुनि खे मुकमल तौर ते सपोर्ट कंदी। हाणे जेकॾहिं ॻाल्हियूं नथा करणु चाहिनि ऐं बहानेबाज़ी करणु चाहिनि था त हिननि जी जेका आहे हिननि जी का मजबूरी हूंदी, ही किथां इंस्ट्रक्शंस वठंदा हूंदा। लाल साहब जेका क़ौमी कॉन्फ्रेंस थिए पई TTAP इन करे शिरकत न पई करे जो ॼाणाए पई त असांखे PTI तरफ़ां उन पासे न को पॉजिटिव रिस्पॉन्स न मिलियो आहे। नाजिया हिकिड़ो मिंट मुंहिंजी ॻाल्हि कंप्लीट थियण ॾियो। जी त ही जेकॾहिं ॻाल्हाइण चाहिनि था त ॻाल्हि ॿोल शुरू कनि, TTAP सां ॻाल्हि ॿोल शुरू कनि ऐं असां छाजी गारंटी ॾियूं, असां छाजी गारंटी ॾियूं? असां त तव्हां खां कुझु घुरूं ई नथा। असां न तव्हां खां कोई भीख घुरी आहे त तव्हां इमरान ख़ान खे आज़ाद कयो। असीं था चऊं था आइन खे बहाल करियो, जमहूरियत मुल्क में बहाल करियो, इंसानी हुकूक बहाल करियो। इहो TTAP चए थी। इन में तव्हांखे कहिड़ी गारंटी जी ज़रूरत आहे? बाबा बहाल करियो न, इहो पाकिस्तानी अवाम जो हक़ आहे। इन में तव्हांखे कहिड़ी गारंटी जी ज़रूरत आहे? हाणे जेका तव्हां ॻाल्हि था कयो नेशनल डायलॉग जी, त हू केरु थो करे? को पॉलिटिकल पार्टी आहे? कोई पॉलिटिकल पार्टी कान्हे जेको नेशनल डायलॉग करणु चाहे थी। कनि, बेशक कनि, इहो उन्हनि जो हक़ आहे। पर असां हिकिड़ो फोरम ते मौजूदु आहियूं ऑलरेडी। TTAP हू इहो पंहिंजो ऑफर ॾेई चुकी आहे ॻाल्हियुनि जी। उन जे जवाब में वज़ीर आज़म पहिरीं इहो चयो असीं ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं ऐं हाणे जेकॾहिं हू सीरियस आहिनि ॻाल्हियूं करण में त बेशक ऐलान कनि, पंहिंजी टीम जोड़नि ऐं होॾा TTAP पंहिंजी टीम जोड़े जंहिंमें पाकिस्तान तहरीक इंसाफ मौजूदु आहे ऐं पाकिस्तान में आइन ऐं जमहूरियत जी बहाली लाइ ॻाल्हियूं कनि। गॾु जेको एहतजाज वारी कॉल आहे उहा बि इंटेक्ट रहंदी। फेब्रुवरी वारे महीने में जेको एहतजाज जी कॉल ॾिनी वई आहे या जेके स्ट्रीट मूवमेंट जे हवाले सां जेके दौरा हलनि वक़्तु हलंदड़ आहिनि, मामला हलंदड़ आहिनि, उहे उअं ई जारी रहंदा। नाजिया ॾिसो न 8 फरवरी ते छा थियो? 8 फरवरी ते कॉमनवेल्थ चए थो त इलेक्शन चोरी थी, पतन चए थो इलेक्शन चोरी थी, पीपल्स पार्टी चए थी जेॾीमहिल नवाज़ लीग सां कावड़े थी। हाणे अच्छा मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हाणे ज्ञानचंद साहब जेको पीपल्स पार्टी खे रिप्रेज़ेंट कनि था त इमरान ख़ान गारंटी ॾे, टॉक्स थी। भई पहिरीं पाण में अवां जी गारंटी कंहिं ॾिनी? अभी पंजाब में जेको अवां खां रिटन में एग्रीमेंट कयो नवाज़ लीग, उहो एग्रीमेंट करे पूरो थियो आहे? उहो जेको तव्हांजी त हिस्ट्री रही आहे पीपल्स पार्टी जी त लिखत एग्रीमेंट करे फिरी वेंदा आहियो असांखे तव्हां गारंटी ॾियो। त इहो जेको स्ट्रीट मूवमेंट आहे इहो असां इमरान ख़ान साहब जे चवण ते शुरू थी आहे या पंहिंजे पीक ते वेंदी? इहो आहे बेसिकली इन ई ॻाल्हियुनि लाइ। जेकॾहिं सुबुह जो मुल्क में चवंदा असीं आइन था बहाल कयूं, अदलिया था बहाल कयूं, असीं जमहूरियत था बहाल कयूं, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां स्ट्रीट मूवमेंट उन लाइ आहे। पर त हिकिड़े तरफ़ ॻाल्हियूं कोन था कनि त ॿिए तरफ़ त असीं जेको हिन जे आसरे में वियूं ऐं हिन जी सोच इहा आहे त इहो को अपोज़िशन जी ज़रूरत आहे त असीं घर में त न वेहे थी PTI। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजी हिकिड़ी पंहिंजी स्ट्रेटेजी आहे। ठीकु, लाल साहब मां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदसि। राजा साहब छा रिस्पॉन्ड कंदो हिकिड़े माइंडसेट जो इज़हार? अवां ॿुधायो त कीअं ॾिसे पई हुकूमत PTI खे ऐं ज्ञानचंद साहब जेको इज़हार कयो त ही जेके ॻाल्हियूं थियण, जेकॾहिं ॻाल्हियूं थींदियूं या जेके जंहिंजो माहौल ठाहिण जी कोशिशि थिए पई, इहे ॻाल्हियूं हुकूमत जी न ऑपोज़िशन जी ज़रूरत आहे। लाल साहब खे मां ॿुधो सम्झां त जेकॾहिं ही माइंडसेट ऐं ही सोच आहे हुकूमत जी त पोइ ॻाल्हियूं थियण या उन मां के नतीजा निकिरण जी कहिड़ी उमेद रखिजे? ॾिसो हाणे तव्हां लाल माली साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जी, ऐं जेके ॻाल्हियूं लाल माली साहब जे अंदाज़ में कनि पिया या PTI इन अंदाज़ में जेकॾहिं ॻाल्हियूं करे पई त इन सां उन्हनि जी मुज़ाकरात ऐं डायलॉग में केतिरी संजीदगी आहे उनजो अंदाज़ो सभु लॻाए सघनि था जेके ॿुधनि था। हाणे इशू इहो आहे त हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ ख़ुदि हिकु बंदि घिटीअ में पहुची चुकी आहे ऐं हिन वक़्तु डायलॉग जी ज़रूरत उन्हनि खे आहे। बल्कि असां सम्झूं था त डायलॉग जे लाइ पिननि पिया असां सां। ऐं हिननि खे ॾिसो, हिननि जो जेको सभ खां वॾो बयानिया हुयो शुरू में, हिननि चयो था चोर डाकू जेके बि आहिनि उन्हनि सां मुज़ाकरात न कंदासीं, असां एस्टेब्लिशमेंट सां मुज़ाकरात कंदासीं। हे त DG ISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ हिननि जो रुख़ तब्दील कयो आहे। हिननि खे ख़बर पइजी वई त हाणे मूड हुते ठीकु न आहे
उहो असां सां ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि ऐं बार बार उन्हनि जे तरफ़ां क्लियर हिकिड़ी शइ आई त बाबा एस्टेब्लिशमेंट जो कमु ई न आहे सियासत में। पहिरीं ही बयानियूं ॾींदा रहिया त एस्टेब्लिशमेंट पॉलिटिक्स में इन्वॉल्व न थिए, फ़ौज सियासी मुदाख़लत न करे। पोइ वरी ही चवंदा रहिया त फ़ौज सां असां हिकिड़ी सियासी जमात आहियूं, असां ॻाल्हियूं कंदासीं। यानी फ़ौज खे सियासत में मुदाख़लत जी दावत ॾेई वरी उन्हनि ते इल्ज़ाम पिया हणनि त तव्हां फ़ौज जेका आहे उहा सियासत में मुदाख़लत बि करे। जॾहिं फ़ौज जे कुल्हनि ते चढ़ी ईंदा आहिनि त उन वक़्तु वल्दियत बि तब्दील कंदा आहिनि, चवंदा आहिनि त चीफ ऑफ आर्मी स्टाफ क़ौम जो पीउ आहे, वल्दियत तब्दील करे छॾींदा आहिनि। ऐं जॾहिं उहा साॻी फ़ौज उन्हनि खे पंहिंजे कुल्हनि ते वेहण लाइ तयारु न हूंदी आहे त पोइ हू इन क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदा त राजन सर आहिनि। तव्हांजे पूरो कनि। ॻाल्हाइण जो मतिलबु ईअं असीं सम्झूं त जेका जीअं मां ॼाणायो त पीटीआई जी जेका सियासत आहे बंदि घिटीअ में फासी पई आहे ऐं पीटीआई खे पाण बि मूड जो समूरी सिचुएशन जो अंदाज़ो आहे, इन जे करे हाणे हू ही मामला हिन हद ताईं पहुता आहिनि ऐं ज़रूरत ॻाल्हियुनि जी पीटीआई वारनि खे वधीक आहे। त पोइ जेका वज़ीर आज़म साहब आछ कई उहा पीटीआई खे बंदि घिटीअ मां कढण जे लाइ कई हुई, जेका वज़ीर आज़म साहब आछ कई आहे उन समय जेका ॿी ॻाल्हियूं थियनि पियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे रखी असां हिकिड़ो ओपिनियन रखूं था। उहो ओपिनियन इहो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हिन वक़्तु ॿ आहिनि जेके थॉट्स आहिनि। हिकिड़ो उहे माण्हू आहिनि जेके एंटी पाकिस्तान आहिनि ऐं हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके पाकिस्तान में सियासत करणु चाहिनि था। त जेके सियासत करणु चाहिनि था ऐं पाकिस्तान जे आईन ऐं कानून मुताबिक़ अॻिते हलणु चाहिनि था, असां चाहियूं था त बिल्कुलु हू डायलॉग जो रस्तो वठनि, बशर्त के हू पंहिंजी पूरी जमात खे इन ॻाल्हि ते एग्री कनि। असां पाकिस्तान में डिस्टेबलाइज़ेशन या इंतिशार जी सियासत खे अफोर्ड नथा करे सघूं। असांखे मुल्क वधीक अज़ीज़ आहे, मुल्क जी मुईशत वधीक अज़ीज़ आहे। असां चाहियूं था त पाकिस्तान में का बि इन क़िस्म जी सियासी अदम इस्तेहकाम न हुजे। इन जो हरगिज़ इहो मतिलबु न आहे त कोई असां हिननि जे इन सख़्तु रवैयनि ऐं हिननि जे एहतजाजी कॉल्स खां डिॼी वेंदासीं। शौक़ु पूरो कनि। आख़िरी कॉल तव्हां ॿुधी हुई न हिकिड़ी 2-3 साल अॻु में आख़िरी कॉल हुई हिननि जी, आख़िरी कॉल। हाणे असां पहिरियों दफ़ो ॿुधूं था त आख़िरी कॉल खां पोइ बि का कॉल हूंदी आहे। आख़िरी कॉल त माण्हू रिजेक्ट करे छॾी हिननि जी, बार बार रिजेक्ट कयूं। अवां हुकूमत सम्झे पई त ॻाल्हियुनि खां अॻु जेकॾहिं के शर्त रखबा त पोइ उहे केरु नतीजा ॾेई सघंदा, ॻाल्हियुनि जे हवाले सां को माहौल जुड़ी सघंदो? पोइ हिननि ॾिसो, मां हिकिड़ी तव्हांखे अर्ज़ु करे वञा, हुननि जो रवैयो ॿुधाईंदो त ही डायलॉग्स थींदा या न थींदा। हुकूमत खां हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी इलीगल डिमांड करणु, एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल डिमांड करणु मां सम्झां थो त इहा सिंसियरिटी न आहे, नई संजीदगी आहे त तव्हां को डायलॉग्स चाहियो था। मां अॻु में ई अर्ज़ु करे वियुमि त ही कॾहिं बि डायलॉग न चाहींदा। त राजा साहब हिन वक़्तु अवां कहिड़नि डिमांड्स खे इलीगल डिमांड्स चयो पिया, छाकाणि त TTAP जेके नुक़्ता ॾिना ऐं अवां उन्हनि जी ॻाल्हि कयो पिया, थोरो एक्सप्लेन जेकॾहिं अवां करे सघो त कहिड़नि खे हुकूमत सम्झे पई इलीगल डिमांड्स उहा आहे त हिकिड़े कैदी न आयल ऐं सज़ाई याफ़्ता मुजरिम सां मुलाक़ात करणु ॾियो ऐं उनखे सियासत जो अदालती हुकुम न आहे राजा साहब, उन ते अदालती हुकुम न आहे आयल त मुलाक़ात जी इजाज़त ॾिनी वञे ऐं मुलाक़ात कराई वञे। अदालती हुकुम इन करे कोन्हे, जेकॾहिं अदालती हुकुम हुजे हा त ही कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स में वञनि हा। ही कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स में न विया आहिनि, हिन जो मतिलबु आहे अदालती हुकुम कोन्हे। ही अदालती हुकुम जी भनकड़ी आहे। अदालती हुकुम इहो हुयो त तव्हां हुनजी फैमिली बिल्कुलु आहे इजाज़त उहो मुलाक़ात करे, पर उहा फैमिली ॿाहिरि अची प्रेस कॉन्फ्रेंस न कंदी, न ई उहा सियासत में मुदाख़लत कंदा। हिननि खे सियासत करण जो शौक़ु आहे, पाकिस्तान खे बदनाम करण जो शौक़ु आहे। ऐं उन खां सवाइ जेके आलमी मीडिया जूं जेके कुझु रिपोर्ट्स असां पोइ ॾींहं में ॾिठियूंसीं, इंसानी हक़नि जे इदारनि तरफ़ां जेके कुझु मामला साम्हूं पिया आया त इंसानी हक़नि जी भञकड़ी थिए पई, ख़ासि करे निशानदेही बि कई वई PTI बानी जी मुलाक़ातनि वारो मामिलो हुजे या जेको हाल अहिवाल लाल साहब हिते ॾिनो, या असां मंज़र ॾिठासीं जेके अडियाला जेल जे ॿाहिरां वाटर कैनन जो इस्तेमालु ऐं ॿिया मामला असांखे नज़र आया। उन ते त आलमी जेके मुल्क आहिनि उन्हनि जी मीडिया आहे उहे बि ॻणिती जो इज़हार कनि पियूं। न न, मां तव्हांखे अर्ज़ु करे वञा, हीअ सॼी लॉबिंग आहे। हिननि जा लॉबिस्ट वेठा आहिनि उते ऐं उते वेही करे हिन जा जेके लॉबिस्ट आहिनि उहे लॉबी कनि था ऐं मुख़्तलिफ़ जेके अख़बारूं आहिनि ऐं जरीदा आहिनि उन्हनि में पैसा ॾेई करे ऐं एंकर्स खे ख़रीद करे या उन्हनि खे इन्फ्लुएंस करे इन क़िस्म जूं रिपोर्ट्स पाकिस्तान खे मां अर्ज़ु करे वञा त पाकिस्तान खे पूरी दुनिया में बदनाम करण जी कोशिशि पिया कनि। हालांकि हक़ीक़त हिन खां इलाही बरअक्स आहे। जेको हाणे ताज़ो इंजीनियर मोहम्मद अली मिर्ज़ा जेल खां ॿाहिरि आयो आहे, उनजो इंटरव्यू तव्हां ॾिसो त हुनखे हर फैसिलिटी जेल में अंदरि मौजूदु आहे। बानी PTI खे मुर्गे मुसलम बि खाइनि पिया, देसी गिह में भुगल मानियूं पिया खाइनि। हुननि खे हिकिड़ो नौकर बि मिलियल आहे, 6 कमरा आहिनि हिकिड़े माण्हूअ जे इस्तेमाल में ऐं ॿाहिरि विरांडो आहे, उन में वॉक करे थो, एक्सरसाइज़ मशीन आहे, टेलीविज़न आहे, उनखे अख़बारूं ऐं किताब ॾिना पिया वञनि। जेको बि फैसिलिटीज़ आहिनि मां सम्झां थो 5 स्टार होटल वारियूं फैसिलिटीज़ उते मौजूदु आहिनि।
त पोइ कहिड़ी इंसानी हक़नि जी भनकड़ी आहे? ठीकु। जेकॾहिं ॿाहिरि तव्हां जेल जो रस्तो रोकींदव ऐं उते आम ट्रैफिक खे मुतासिर कंदव, उते को बीमार माण्हू हॉस्पिटल नथो वञी सघे, त रियासत जो कमु आहे त उहो रस्तो खोलराए। जेकॾहिं तव्हां बंदि कंदव त उहे पोइ वाटर कैनन जो इस्तेमालु ज़रूरु थींदो ऐं उहो मख़सूस हिकिड़े ख़ासि पॉइंट ते थिए थो। को सॼे पंजाब में त या सभिनी रोडनि ते त कोई वाटर कैनन इस्तेमालु कोन पियो थिए। जिते जिते तव्हां रोड रोकींदव, जिते माण्हुनि जी आमद रफ़्त खे मुतासिर कंदव, रियासत जे खे पंहिंजे जो कानून खे पंहिंजे हथनि में खणंदव, त पोइ लाज़मी ॻाल्हि आहे रियासत जो फर्ज़ु आहे त उहो सभिनी शहरनि खे बराबरि जो हक़ ॾे। त इन करे इन ॻाल्हि खे असां इन खां नथी कोन था करे सघूं त को इंसानी हक़नि जी का भनकड़ी पई थिए। अहिड़ी हरगिज़ ॻाल्हि न आहे। पाकिस्तान में इंसानी हक़ बिल्कुलु सभिनी खे मौजूदु आहिनि। ह्यूमन राइट्स जे हवाले सां पाकिस्तान तमामु ज़बरदस्त कमु पियो करे ऐं मां नथो सम्झां त इन में का बि सदाकत आहे। गैर मुल्की जेके बि अख़बारूं आहिनि उहे मां सम्झां थो जीअं इंटरनेशनली लॉबिंग कंदा आहिनि, फॉरेन फंडिंग आहे, तमामु वॾो पैसो इन्वॉल्व आहे, सो कनि पिया। ठीकु। ज्ञानचंद साहब, अव्हां कीअं ॾिसो पिया इन शयुनि खे? ज़िक्र कयो जीअं राजा साहब त का बि सदाकत इन में मौजूदु कोन्हे। जेके बि मामला उहे इंटरनेशनल मीडिया में रिपोर्ट थियनि, उहे मुल्क अंदरि रिपोर्ट थियनि, या जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं, पीपल्स पार्टी बि ईअं ई ॾिसे पई, फेडरल हुकूमत सां अलायंस में वेठल आहे। ऐं गॾो गॾु इहो बि ॿुधाइजो त कुझु ॾींहं अॻु CM KP विया लाहौर जे दौरे ते ऐं उन्हनि तमामु घणी मायूसीअ जो, पंहिंजी नाख़ुशीअ जो इज़हार कयो त जेको रवैयो रहियो गैर जमहूरी हो, नामुनासिब हो। हाणे सिंध अचण जी उनजी भरपूर तयारी आहे ऐं सिंध सरकार वेलकम बि कयो आहे। त हाणे उनखे कीअं पिया ॾिसो? ऐं हीअ जेके ओवरऑल जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॼाणाए पई त जहिड़े क़िस्म जी इंसानी हक़नि जी भञकड़ी थिए पई उन्हनि खे वठी करे, उनखे पीपल्स पार्टी कीअं पई ॾिठे? ॾिसो, जेके ख़ालिस निज घी में खाधा तरियल मिलनि था, इहा जेकॾहिं इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे, उहो त भञकड़ी आहे। एतिरा जेके सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि हिकिड़े कैदी खे, उहो जेकॾहिं ॿियनि कैदियुनि जी भेट में एतिरियूं वधीक उनखे हिकिड़े कैदी खे स्पेशल कैदी तौरु ट्रीट पियो कयो वञे त पोइ त इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। हुनजे ख़ानदान जा माण्हू था अचनि, जुलूस कढी जेल ते था अचनि, ऐं उन्हनि खे जेकॾहिं सरकार पंहिंजे रिट क़ाइमु रखण जे लाइ उन्हनि खे रोके थी ऐं हू नथा मुड़नि, त लाज़मी आहे त उन्हनि खे तव्हां कंहिं बि ज़ाविये में वठी वञो। यकीनन ही डेमोक्रेटिक रवैया अख़्तियार कनि न। डेमोक्रेट रवैया त हिननि जा आहिनि कोन को। हाणे ठीकु आहे, तव्हां चोर डाकू तव्हांखे सियासी तौर ते असांखे सभिनी खे चवणो आहे त चवणो आहे, पर तव्हां उहे समूरा तव्हांजा अमल आहिनि, तव्हां न कंहिं इदारे खे बख़्श था कयो। तव्हां जेको नैरेटिव आहे, जेको पाकिस्तान जे इंट्रस्ट जे मुखालिफ़ आहे, उनखे बि खणी था हलो। त इन माहौल में यकीनन ही कुझु हासिल कोन था करे सघनि। ऐं आहिनि बि बंदि घटी में, जेका तव्हां ॻाल्हि कई त बंदि घटी में फाथल आहिनि, छाकाणि हिननि में उहा कुवत कोन्हे जेको ही स्ट्रीट पावर इस्तेमालु कंदे के को प्रेशर डेवलप करे सघनि। उहा हिननि में कुवत रही ई कोन्हे को, छाकाणि त हिकिड़ो त बयानियो हिननि जो जमहूरी बयानियो कोन्हे। ॿियो त हिननि जा पंहिंजा पर ज्ञानचंद साहब, अवां न पिया सम्झो त जीअं मां चयो त PTI जे बंदि घिटीअ में फाथल आहे ऐं न को प्रेशर डेवलप करण जी या का स्ट्रीट मूवमेंट हलाइण जी या हुकूमत खे टफ टाइम ॾियण जी पोजीशन में कोन्हनि, पर जेका ही मुसलसल रहंदड़ जेका ही पॉलिटिकल इनस्टेबिलिटी आहे, ही त हुकूमत खे प्रेशर ॾिए पई न। ॾिसो, पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो बहितरीन माहौल पैदा करण जे लाइ ही बि पॉलिटिकल पार्टी आहे, हिननि खे बि हिकिड़ी बैकिंग त आहे न। इहा ॻाल्हि आउं त कोन थो कयां त बिल्कुलु ही आउट थी चुका आहिनि। त उहा असां जेको पीपल्स पार्टी चाहे थी, उहा इहा थी चाहे त चाहे कंहिंजी नुमाइंदगी पार्लियामेंट जे अंदरि हुजे का चाहे न हुजे, पर उहे हिकिड़े डेमोक्रेटिक माहौल में असीं वेही पंहिंजा रस्ता तय कयूं। उहो फोरम्स मौजूदु आहिनि, उन फोरम्स ते ही बि मौजूदु आहिनि। उन्हनि फोरम्स खे इस्तेमालु छो नथा कनि? स्पीकर जी ऑफिस खे इस्तेमालु छो नथा कनि? सेनेट जे चेयरमैन जी ऑफिस खे इस्तेमालु छो नथा कनि? इवन प्रेसिडेंसी आहे, हिननि खे बि अप्रोच करणु खपे न। असांजा मैसेजिस जेके असां पंहिंजे जलसनि में या किन फोरम्स तां वञनि था, उन्हनि जो जेकॾहिं इहो जवाबु ईंदो त तव्हां वञी ॻाल्हायो महमूद खान अचकज़ई सां, छा इहो PTI जो ॻाल्हियुनि जी टेबल ते वेहण जो रवैयो आहे? ठीकु, ज्ञानचंद साहब, फेयर इनफ। इहो जवाबु वठूं था लाल साहब खां त रेलेवेंट फॉरम्स जो इस्तेमालु छो न पियो थिए। CM KP जो जेको सिंध जो दौरो आहे उनखे कीअं पई ॾिसे पीपल्स पार्टी? छा चवंदो आहे? सिंध सरकार जो त वेलकम कयो आहे। ॾिसो, आउं सम्झां थो त सिंध सरकार जेकॾहिं हू जमहूरी तरीक़े सां ईंदो, उहा ॿोली जेका गंडापुर ॻाल्हायो, उहा ॿोली जेका
हाणे ही सीएम उते ख़ैबर पख्तूनख्वा में वेही ॻाल्हाए थो या हिते का कंहिं बि क़िस्म जी फितनेबाज़ी पैदा करण जी कोशिशि न कंदो त हुनखे स्मूथली इजाज़त ॾिनी वेंदी। हिननि जा जेके एहतजाज जूं कॉलिंगूं थियूं अचनि उन में हिननि जा माण्हू अचनि था नथा अचनि, पर सिंध गवर्नमेंट उन में किथे हिननि गड़बड़ कई आहे त उहा ॿी ॻाल्हि आहे, अदरवाइज़ हिननि खे इजाज़त ॾिनी आहे। ऐं मिठी में बि चयो आहे हिननि जा एहतजाज थींदा आहिनि, करे पुलिस हिननि खे तंग कोन कयो आहे। सो इन नमूने सां जिते पुरअमन तरीक़े सां कनि था उते सिंध गवर्नमेंट कंहिं बि माण्हू खे पुरअमन एहतजाज खां रोकींदी कोन। पंजाब खां माहौल मुख़्तलिफ़ नज़र ईंदो जेकॾहिं ही रवैया मुस्बत रखंदा त सिंध गवर्नमेंट हुननि खे मुस्बत ई ट्रीट कंदी। लाल साहब छा चवंदो? जी राजा, सबका पहिरीं त ॾिसो, सीएम केपीके सिंध जो दौरो करे रहियो आहे। उहो कराची ऐं हैदराबाद में मुलाक़ातूं कंदो, पर जेका तव्हां ॻाल्हि कई आहे पीपल्स पार्टी जे हवाले सां, त पीपल्स पार्टी वॾी वाज़े आहे। हिकिड़ी ॻाल्हि त घणो कुझु त हुननि जे हथनि में आहे कोन, ही सिर्फ़ु हुकम जा ग़ुलाम आहिनि। हींअर जेका हिननि ॻाल्हि कई आहे, नासिर शाह साहब ॻाल्हि कई त असीं हुनखे वेलकम कंदासीं, असीं अकोमोडेट कंदासीं। त हाणे इहा हक़ीक़त आहे या रुगो मुनाफ़क़त, उहो इन ॻाल्हि मां साबित थी वेंदो त अॼु ई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ उन स्टेटमेंट खे वेलकम कंदे हिकिड़ी दरख़्वास्त ॾिनी आहे त असीं हिकिड़ो जलसो करणु चाहियूं था 11 तारीख़ ते मज़ार क़ाइद ते, उनजी इजाज़त ॾिनी वञे। जेकॾहिं पीपल्स पार्टी में थोरो ई कोई जमहूरियत जी का इक़दार बची हूंदी, का क़दर बची हूंदी, का थोरो ई एहसास हूंदो त जमहूरियत में इहो माण्हुनि जो हक़ हूंदो आहे त उहे जलसा कनि, उहे गॾु थियनि, उहो राइट टू असेंबल आहे जेको पाकिस्तान जो आइन ॾिए थो, त उहो उन्हनि खे इजाज़त मिलंदी। जेकर इजाज़त नथी मिले तॾहिं बि असीं पंहिंजो स्ट्रीट मूवमेंट पंहिंजे स्टाइल सां, जीअं असां पंजाब में बि कई आहे, हिते बि कंदासीं। ऐं इंशाल्लाह सिंध जो अवाम जेको आहे हिन जी बैड गवर्नेंस जे करे, ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जी इन चोरी जे करे, करप्शन जे करे, ही सिंध जेका आहे सरदारी निज़ाम ऐं दाड़ियुनि जे हवाले करे छॾी आहे, उन्हनि जे करे, हिन ड्रग्स जे करे, जो ई पंहिंजो कराची खां वठी ऐं डीपले ताईं जेको इहो हर जगह ते मंशियात जो विकिरो थिए थो पियो, उनजे खिलाफ़ माण्हू हाणे तंग अची विया आहिनि पीपल्स पार्टी खां, ऐं हू चाहिनि था त हर सूरत में इमरान खान आज़ाद थिए, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन मुल्क जो वागू संभाले। जेसि ताईं ॾिसो, इहो तव्हां सवेर ॻाल्हि कई, ॾिसो ही नई त इमरान खान सां मुलाक़ात लाइ अक़वाम मुतहदा चयो आहे, उनजे स्पेशल रेपिटर चयो आहे त इहो टॉर्चर आहे, मुलाक़ात कोन थी कराई वञे, उनखे ई क़बूल कोन था कनि। ही इस्लामाबाद हाई कोर्ट जे हुकम खे क़बूल कोन था कनि, ऐं बिल्कुलु असीं कंटेप्ट में वियल आहियूं। राजा साहब थोरो दुरुस्तगी करे, असीं कंटेप्ट में आहियूं, पर जेके अदालतूं तव्हां ठाहियूं आहिनि, जिन जा जज जेके हाणे आइनी अदालतुनि जा जेके जज आहिनि, उहो ज़रदारी साहब ऐं शहबाज शरीफ़ साहब लॻाया आहिनि, त उहो असांखे इंसाफ़ ओड़ो ई मिले थो। पर वक़्तु थोरो घटि आहे, मूंखे इहो बि ज़रूरु ॿुधाइजो, जीअं मां ॻाल्हि कई त बिल्कुलु जेको दौरो आहे सिंध जो असां ॾिसंदासीं, ऐं जेके पीपल्स पार्टी सिंध सरकार जेको फ़िलहालु वेलकम वारियूं ॻाल्हियूं करे पई, उहो बि असांखे नज़र ईंदो। पर हिकिड़ी तनक़ीद बि थिए पई के सीएम केपी जे हवाले सां, ख़ासि करे सूबे खे वठी करे। गुज़िरियल ॾींहुं DGSP आहे जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन में ॼाणायो वियो त 80% जेके दहशतगर्दी जा वाक़िया थिया साल 2025 में, उनजो निशानो ख़ैबर पख्तूनख्वा बणियो। ऐं उन्हनि इहा बि ज़िक्र कई त ख़ैबर पख्तूनख्वा में ही जेके वाक़िया थिया, सियासी जेको माहौल हो तमामु घणो साज़गार रहियो, उनजे करे बि हिकिड़ो कारण इहो बि आयो साम्हूं, जंहिंजे करे एतिरे वॾे तादाद में वाक़िया थिया। ऐं ख़ुदि जेका दहशतगर्दी ख़िलाफ़ु जंग आहे, उन जंग ख़िलाफ़ बि हिकिड़ी मख़सूस पार्टी आहे ख़ैबर पख्तूनख्वा जी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तरफ़ ई निशानदेही कई वई त जेका मुख़ालिफ़ बणियल आहे ऐं उहा हिक पेज ते न पई बीहे, जंहिंजे करे मामला मुतासिर पिया थियनि। जीअं प्रेस कॉन्फ्रेंस जी तव्हां ॻाल्हि करियो पिया, उन में जेका ॿोली ॻाल्हाई वई आहे उहो इंतहाई अफ़सोसनाक आहे। जेको CM KPK जो आहे, उहो हिकिड़ो चूंडियल चीफ मिनिस्टर आहे, 4 करोड़ अवाम जी नुमाइंदगी करे थो, उनजे ख़िलाफ़ अहिड़े क़िस्म जी ॿोली इस्तेमालु न थियणु घुरिजे। जेसि ताईं दहशतगर्दी जी ॻाल्हि आहे, इहो दहशतगर्दी असांजी हुकूमत में अचण खां इवन तव्हां ॾिठो 2008 में त असांजी हुकूमत कान हुई, उन वक़्तु पीपल्स पार्टी जी हुकूमत आई, उन वक़्तु ताईं बि स्वात ताईं जेके आहिनि दहशतगर्द पहुची चुका, इस्लामाबाद घणो परे कोन हो। पर ॼाणायो वञे त ही वक़्तु सियासत जो न आहे। CM KP जी अवान पिया सम्झो त हिन वक़्तु जेको ही माहौल आहे या जेके हालतूं आहिनि, उन में प्रेज़ेंस पंहिंजे सूबे अंदरि हुजणु या उतां जा मसइला हल करणु, उहो आइनी घुर्ज बि आहे, ऐं जेको मैंडेट उते मिलियो आहे अवाम पारां, उन जी डिमांड बि आहे।
ॾिसो, एलिफेंट इन द रूम छा आहे, जॾहिं तव्हां वटि हुकुमरानी चोर हूंदा जेको अवाम जो मैंडेट चोरी करे ईंदा, जेके हक़ हुकुमरानी न आहे, जेके अवामी नुमाइंदा न आहिनि, त तव्हांजा मसइला हल न आहिनि थियणा। तव्हां जो जेको प्रेस कॉन्फ्रेंस जी जेका तव्हां ॻाल्हि कई, असांजो उन जो मौक़िफ़ इहो आहे त गुज़िरियल 20 जेके ऑपरेशन थी चुका आहिनि, जेको पीटीआई जो मौक़िफ़ आहे, उन में का बि जेका बहितरी न अची सघी आहे। उन जी छा वजह आहे? इहा ऑपरेशन त इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन थियनि था पिया, इहे मुसलसल ऑपरेशन हलनि था पिया, पर को बि ख़ातिर ख़्वाह नतीजो न निकितो आहे। इन खे जेका हुतां जी जेका अवाम आहे, हुतां जी जेका केपीके जी पीपल्स पार्टी आहे, केपीके जी नवाज़ लीग आहे, केपीके जी पीटीआई आहे, हिननि सभिनी वेही केपीके असेंबली में हिकिड़ो जरगो कयो। असांजो मुतालबो इहो आहे त उन खे इम्प्लीमेंट कयो वञे, ऐं जॾहिं तव्हां केपीके जी अवाम जी ॻाल्हि खे जॾहिं इम्प्लीमेंट ई न कंदव, त पोइ तव्हां पंहिंजी तवजो हटाइण लाइ उन्हनि शयुनि ते तव्हां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं करे ठीक सघो लाल था। साहब, राजन सारी का जवाब था वठूं। राजा साहब, फाइनल अवां जो कमेंट वठंदुमि, मुख़्तसिर छा चवंदो आख़िर में? ॾिसो, सूरत हाल इहा आहे त हिन मुल्क जे अंदरि हाणे इहो फ़ैसिलो करणु सम्झां थो सभिनी सियासी जमातुनि खे इहो फ़ैसिलो करिणो पवंदो त हीउ मुल्क आइन ऐं कानून मुताबिक़ हलंदो या ही मुल्क इंटरनेशनल एजेंडा जे मुताबिक़ हलंदो। त मां अॻु में बि हिकिड़ी ॻाल्हि चई वियुमि त जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत जॾहिं अदम एतमाद जे नतीजे में घर भेड़ी थी, उन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सॼी पाकिस्तान जे अवाम खे इकठो कयो ऐं उन्हनि खे चयूं त असांजी हुकूमत अमरीकी साज़िश जे ज़रिए ख़तमु थी आहे। हाणे अमरीकी साज़िश खां पोइ वरी इन्हनि चयो त हाणे ट्रंप ईंदो ऐं ट्रंप असांजी सभु मसइला हल कंदो, ऐं पोइ वरी हिननि चयो त जेको असां अमरीकी साज़िश जी ॻाल्हि कयूं पिया, इहो सियासी बयानु हुई, हक़ीक़त न हुई। त जॾहिं इन क़िस्म जी सोच हूंदी या इन क़िस्म जी जॾहिं तव्हां कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते बीहंदो ई कोन, को हिकिड़ो नज़रियो, हिकिड़ो बयानियो खणंदो ई कोन, ऐं हर वक़्तु पंहिंजी सियासत जे गिर्द तवाफ़ कंदा रहंदव ऐं वेस्टेड इंटरेस्ट खे सर्व कंदा रहंदव, त पोइ पाकिस्तान त अॻिते कोन वधंदो। इन करे असां हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान जी हुकूमत, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे उन धुर खे जेके पाकिस्तान में आइन जी बालादस्ती ऐं कानून जी हुकुमरानी चाहिनि था, असां उन्हनि खे वरी बि हिकिड़ी ऑफर कंदासीं त तव्हां अचो, नेक नियती सां वेही करे ॻाल्हियूं कयूं था ऐं मुल्क खे अदम इस्तेहकाम खां ऐं इंतिशार जी सियासत खां बचायूं था। पर जेकॾहिं तव्हां सिंध में अची करे क़ौम परस्ती जी सियासत कंदव ऐं हिते पठाणनि खे गॾु करे कराची में जलसो करण जी कोशिशि कंदव, छो जो ॿी का बि धुर, मां सम्झां थो तव्हांखे सॼी ख़बर आहे, असां बि ग्राउंड रिलेटिव्स खां वाक़िफ़ आहियूं, हिते ईंदा आहिनि त सिर्फ़ु हुननि गॾु पठाण गॾु हूंदा आहिनि। इहा हिकिड़ी क़ौम परस्ती जी सियासत आहे, इहा नेशनल सियासत त कोन्हे। सो इन करे जेकॾहिं सिंध में ईंदा त पोइ सिंध में अची करे हिननि खे इहो ॿुधाइणो पवंदो त तव्हांजी हुकूमत हुई, तव्हांजो गवर्नर हुयो, तव्हांजा MNAs MPs हुया, उन्हनि सिंध जे लाइ छा कयो आहे, महिरबानी करे केपीके जो वज़ीर आला अची करे इहो बि ॿुधाए, ऐं इहो बि ॿुधाए त हुन केपीके में छा कयो आहे। ठीक राज साहब, वरी महिरबानी अवां जी, अवां प्रोग्राम जे लाइ गुफ्तगू जे लाइ वक़्तु ॾिनो। लाल माली साहब, ज्ञानचंद साहब, अवां जी वरी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम में गुफ्तगू मां ॿुधी, पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी नए मौज़ू ऐं नए महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।